आहियूं सीरत सिंध जी, सांडींदासीं साह सां, भर्त हुजूं धारियुनि जे विच में, सिंधी सॾा आहियूं चाह सां। सिंधी आहियूं सीरत सिंध जी, सांडींदासीं साह सां। कलीच धर्मूं कंवर राम जी मिठड़ी सिंधी ॿोली। कलीच धर्मूं कंवर राम जी मिठड़ी सिंधी ॿोली। तंहिंखे कीअं भुलायूं जंहिंमें माउ ॾिनी अथऊं लोली। आहे दिलनि जो नातो हरदम, आहे दिलनि जो नातो हरदम, बेदिल बेकस शाह सां, भर्त हुजूं धारियुनि जे विच में, सिंधी सॾायूं चाह सां, सिंधी सॾायूं चाह सां। दोस्तो असां 2 सबक पूरा कयासीं। अचो त हाणे अॼु शुरूआत कयूं था सबक नंबर 3 जी, लेसन नंबर 3। सबक नंबर 3, लेसन नंबर 3। र रिछ जी र, र रिछ जी र। ज़ ज़ंजीर जी ज़, ज़ ज़ंजीर जी ज़। र माड़ीअ जी ड़, र माड़ीअ जी ड़। व वाढे जी व, व वाढे जी व। र रिछ जी र, ज़ ज़ंजीर जी ज़। तव्हां ॾिसंदा देवनागरीअ में त ई ज कढी आहे, उन जे हेठां असां डॉट ॾिनो आहे, तॾहिं उनजो उच्चार थींदो ज़, ज़ ज़ंजीर जी ज़। ड़ माड़ीअ जी ड़। हाणे जेका ड आहे, ड जे असां हेठां डॉट ॾिनो आहे, ॿुड़ी ॾिनी आहे, तॾहिं वञी ठहियो आहे देवनागरीअ में ड़, ड़ माड़ीअ जी ड़। व वाढे जी व। हाणे हेठि असां ॾिसंदासीं ओ उ ऐं औ। ॿियनि भाषाउनि में ओ जेको आहे सो उच्चार हूंदो आहे, पर असांजी अरबी सिंधीअ में ॾिसंदासीं त अ ऐं व खे जोड़े करे ओ ठहंदो आहे। ॾिसो असां पहिरियों अलफ़ सिखियो आहे, त हीअ आहे अलफ़, ऐं पोइ वाव जोड़ियोसीं, यानी व जोड़ीसीं, जिते मथे असां सिखियो आहे व। अलफ़ वाव ओ, अलफ़ वाव ओ, अलफ़ वाव पेश, हिनखे चवंदा आहियूं असां पेश। अलफ़ वाव पेश ऊ। यह है अलफ़ वाव हमज़ो, इनखे चवंदा आहियूं असां हमज़ो। अलफ़ वाव हमज़ो औ। त दोस्तो असां सिखूं वेठा सबक नंबर 3, र रिछ जी र, ज़ ज़ंजीर जी ज़, ड़ माड़ीअ जी ड़, व वाढे जी व। अलफ़ वाव ओ, अलफ़ वाव पेश ऊ, अलफ़ वाव हमज़ो औ। र ज़ ड़ व ओ ऊ ऐं औ। अचो त हाणे अॻियां वधूं। हाँ, त सबक नंबर 3 खे अॻिते वधाईंदे ध प्लस ओ त थींदो ध वाव
थींदो धो। द प्लस ऊ, द प्लस ऊ त थींदो द ऊ बराबर दू। द प्लस ऊ त थींदो दू। एक दफ़ो वरी तव्हांखे ॿुधायां, हीअ द दुले द प्लस अलफ वाव ओ त थियो दो। हीअ आहे द दुले द प्लस अलफ वाव पेश ऊ त थियो धू। हेठि अचो, द यानी द दुले द प्लस अलफ वाव हमज़ो औ। द दुले द प्लस अलफ वाव हमज़ो औ त थींदो दो। द वाव हमज़ो दो। त असां हिते सिखियोसीं द वाव दो, द वाव पेश दू, द वाव हमज़ो दो। दो दू दो। द ओ दो, द ऊ दू, द औ दो। हेठि ॾिसो त अखर कीअं था ठहनि। व अलफ वा प्लस ढ वाव ढो, वा डो। अलग अलग ईअं पढ़ंदासीं असां। व अलफ वा, ढ वाव ढो, वाढो। वा प्लस डो, वाढो। र अलफ रा प्लस ज़ वाव ज़ो, र अलफ रा प्लस ज़ वाव ज़ो त थींदो र अलफ रा ज़ वाव ज़ो, राज़ो। राज़ो, राज़ो, राज़ो। राज़ो माना कड़ियो या मेसन इनखे चवंदा आहिनि। वाढो माना सुथार। द ज़बर द प्लस र पेश रु त थींदो दरु। द ज़बर द, र पेश रु, दरु, दरु, दरु। हा त अॻियां असां ॾिसूं ॿिया अखर कीअं था ठहनि। द ज़बर द, र ज़बर र, दर। हाणे असां मथे ॾिठोसीं त दर। दर माना हिकु दर, दर माना ॿ दर, टे दर, चार दर त थींदो द ज़बर द, र ज़बर र, दर। पोइ आहे दवा। द ज़बर द, व अलफ वा, दवा। ज़ ज़बर ज़, र वारो, ज़रो। ज़ ज़बर ज़, र वाव रो, ज़रो। अलफ मद आ, ज़ अलफ ज़ा, अलफ मद आ, ज़ अलफ ज़ा, द पेश दु, आज़ाद, आज़ाद। व ज़बर व, र वाव रो, वड़ो। व ज़बर व, र वाव रो, वड़ो। व अलफ वा, र वाव रो, वाड़ो। व अलफ वा, र वावड़ो, वाड़ो। राज। र अलफ रा, ज़ पेश ज़, राज। र अलफ रा, ज़ पेश ज़, राज। आवाज। अलफ मद आ, व अलफ वा, ज़ पेश ज़, आवाज। अलफ मद आ, व अलफ वा, ज़ पेश ज़, आवाज। हा दोस्तों, त असां सबक नंबर 2 सिखियासीं, जेको अॻिते बि जारी आहे। टेऊंराम ऐं वसण घोट खे कीअं विसारनि सिंधी। टेऊंराम ऐं वसण घोट खे कीअं विसारनि सिंधी। पारू शाह ऐं रोहल बेवस नित था सारनि सिंधी। जिन थे जग खे रोशन कहिड़ो,
निर्मल नूर निगाह सां भल त हुजूं धारियुनि जे विच में सिंधी सॾायूं चाह सां सिंधी आहियूं सीरत सिंध जी सांडींदासीं साह सां भल त हुजूं धारियुनि जे विच में सिंधी सॾायूं चाह सां। इहो गीत लिखियल आहे असांजे गांधीधाम जे मशहूर कविअ जो सदा हयात वलीराम कृष्णाणीअ जो। त दोस्तो हाणे जल्द ई चेटीचंड अचण वारो आहे। तव्हांखे चेटीचंड जूं लख लख करोड़ वाधायूं। चल झूलेलाल सभिनी ते महिर करे।